सब खां पहिरीं आउं पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि जी जेके मूंसां गॾु बीठा आहिनि ऐं उन्हनि जो तहे दिलि सां शुक्रियो अदा करियां थो ऐं मुबारकबाद ॾियां थो। उनखां पोइ जेके मुंहिंजा वॾा आहिनि जिन हिन मंज़िल ते मूंखे पहुचायो आहे ऐं उन्हनि जो बि निहायती शुक्रगुज़ार आहियां। कंहिंजा नाला वरिता, सभु मुंहिंजा वॾा जेके बि आहिनि क़ाबिल एतिराम आहिनि ऐं मूंखे हिन मंज़िल ते पहुचायो। रही ॻाल्हि गवाज़ जी, गवाज़ हिकिड़ी मोहबत जो नालो आहे, गवाज़ हिकिड़ो अमन जो नालो आहे ऐं गवाज़ हिकिड़ी जिदोजहद जो नालो आहे। इंशाअल्लाह ताला ही कंढनि जी सेज आहे। चवां थो ही कोन्हे, कंढनि जी सेज आहे इंशाअल्लाह। पर इन कंढनि जी सेज ते बि भाउ इमदाद जहिड़ा, आरिसर जहिड़ा, ही मुंहिंजी टीम पूरी हिकु थी गॾिजी कमु कंदासीं। इंशाअल्लाह ताला इन्हनि कंढनि जी सेज खे बि पार करे ॾींदासीं। असांजो मक़सदु सिर्फ़ु HM कैडर खे जेके उन जा हक़ आहिनि उहे ॾियारणा आहिनि। उन में ही जिदोजहद हलंदी रहंदी ऐं भाउ जो निहायती शुक्रगुज़ार आहियां ऐं हिन जे गाइडेंस सां असां जेको आहे अॻियां वधंदासीं।